खिपरे जे स्कूल में सकाफती ॾियार जे हवाले सां तकरीब कोठाई वई। बॉयज़ प्राइमरी स्कूल फैज़ मोहम्मद हिंगोरजो में कोठायल तकरीब में ॿारनि सिंध जो नक्शो ठाहियो। शागिर्दनि हथनि जी ज़ंजीर ठाहे मुख़्तलिफ़ टेबलोज़ पिण पेश कया, जॾहिं त क़ौमी गीतनि ते झुमरियूं पिण हयूं वयूं। ॿारनि पारां मिटीअ जा घोड़ा, गाॾी ऐं जानवर ठाहे सिंध जी पुराणी तहज़ीब खे उजागर कयो वियो। मक़ामी फनकार ॼाम सोलंगी सिंध जो गीत ॻाए सभिनी खे झूमाए छॾियो। उन मौक़े ते उस्तादनि ऐं शागिर्दनि जो चवणु हो त अवामी आवाज़ तरफ़ां सिंध जी सकाफ़त ऐं तारीख़ी माग बचायो जो स्लोगन बहितरीन क़दम आहे। अवामी आवाज़ टीवी ऐं चैनल तरफ़ां तारीख़ी माग जेके आहिनि असांजा, उन जो हिकिड़ो बहितर क़िस्म जो आवाज़ पैगाम मैसेज ॾेई असां सिंधी माण्हुनि जी दिलि जीती आहे। ऐं अवामी आवाज़ पूरी टीम जेका आहे मोहतरमा हमीदा गांगरो साहब ऐं खटक साहब, जवाहर खटक साहब खे सलाम पेश थो करियां, जिन अहिड़े क़िस्म जो ज़बरदस्त पैगाम असांखे ॾिनो आहे। असांजी सिंधी विञायल सकाफ़त खे उजागर करण लाइ असां माण्हुनि खे जाॻायो आहे, शौर ॾिनो आहे। अव्हांखे आउं सलाम पेश थो करियां। हुननि चयो त मागनि खे बचाए दुनिया खे पैगाम ॾिनो वेंदो त सिंध अज़ीम सकाफ़त जी मालिक धरती आहे। हू पंहिंजे मागनि जी हिफ़ाज़त करणु ॼाणीनि था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।